असांजे मुआसी सफर में वो साथी तमाणी द मंजिल पंहिंजा ढोल ढाती। मातली सां तालुक़ रखंदड़ पीपल्स पार्टी जे अॻूणे सीनियर अॻवान MRD जे असीर ऐं अॻूणे सूबाई वज़ीर ख़ज़ाना शहीद डॉक्टर इस्माइल उढेजे जी 17वीं वरसी सादगी सां मल्हाई पई वञे। शहीद डॉक्टर इस्माइल उढेजो 1988 खां 1989 ताईं सूबाई वज़ीर ख़ज़ाना रहियो। उन दौरान हिन सिंध असेंबली में बजट तक़रीर सिंधी में पेश कई, जंहिं ते उन वक़्तु MQM जे मेंबरनि एतिराज़ वारियो हो, पर हिन मर्द मुजाहिद संदुन हिकु बि न ॿुधी ऐं समूरी बजट तक़रीर सिंधी में पेश कई। असेंबलियूं त ईंदियूं, पीपल्स पार्टी जी बि अक्सरियत हूंदी, ॿियनि पार्टियुनि जी बि किथे अक्सरियत हूंदी, सिंधी मेंबर बि हूंदा, पर को बि मेंबर या जुरियत न कंदो त असेंबली में बि सिंधी में बजट पेश करे। मुंहिंजे ख्याल में इहो आज़ाज़ जेको आहे उहो डॉक्टर इस्माइल उढेजे कयो। सफर में वो साथी तमाणी द मंजिल पंहिंजा ढोल ढाती।